जंहिंजे वजूद मां इंसान आयो वालिदैन ऐं जेके हिन जे वजूद मां आया आहिनि। जरा ॿिन्ही जी मुहबत भेटियो त वधीक मुहबत कंहिंजी आहे? वालिदैन जी मुहबत औलाद सां वधीक हूंदी आहे या औलाद जी वालिदैन सां? वालिदैन जी औलाद सां हूंदी ऐं उन्हनि में वरी सभिनी खां वधीक माउ जी हूंदी आहे। हिननि जी होॾे घटि हूंदी आहे। वॾा थी वञनि शायदि तमामु घटि थी वञे। जेसि ताईं नंढा आहिनि तेसि ताईं घणी मुहबत आहे। जीअं जीअं वॾा थींदा तीअं मुहबत घटि बि वेंदी ऐं जीअं जीअं वॾा थींदा वरी हुननि जी मुहबत वधंदी वेंदी। ठीकु आहे। हाणे इंसान जो ख़ालिक़ केरु आहे? उन मां इंसान वजूद में आयो आहे न, उतां वजूद में आयो आहे न। तंहिंजे करे हुन जी मुहबत पंहिंजे मख़लूक सां हूंदी या न, ऐं मख़लूक जी बि हुन सां हुजणु घुरिजे या न। लेकिन ॿिन्ही मां वधीक कंहिंजी हूंदी? ॿिन्ही मां वधीक कंहिंजी हूंदी? बाबा इंसान पंहिंजे ख़ालिक़ सां जेतिरी वणेसि मुहबत में इज़ाफ़ो करे, लेकिन हुन जी जेका हूंदी उन जे बराबरि न थी सघे। इंसान माउ सां जेतिरी चाहे मुहबत में इज़ाफ़ो करे, लेकिन माउ जी जेतिरी हूंदी ओतिरी ॿार जी न थींदी। इन करे ख़ुदा जी तोसां मुहबत है, छो त हुन जी मख़लूक है। इनखे एहसास त कर, हू ख़ालिक़ आहे तुंहिंजो, तूं हुन जी मख़लूक है। एहसास कर त हुन जी मुहबत तोसां केतिरी हूंदी। ॿ टे हदीसूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो, ज़रा गौर फरमाइजो। हज़रत मूसा दरिया लंघी वञी ॿिए पासे पहुतो, पोयां फिरौन लश्कर समेत आयो। जॾहिं विच ते पहुतो त पाणी पाण में मिलणु लॻो। जॾहिं फिरौन ॾिठो त हाणे मुंहिंजी हड़ थी वञे, उन वक़्तु चए थो त मां ईमान आंदो मूसा जे रब ते, हारून जे रब ते। ऐं हज़रत मूसा खे पुकारे थो, या मूसा मूंखे बचाए, या मूसा तूं मूंखे बचाए। हज़रत मूसा हुनखे जवाब ई कोन ॾिनो, ॿुॾी वियो। इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम इलल शराए शेख सुद्दूक अलैहि रहमा, इमाम रिज़ा अलैहिस्सलाम जी हदीस है त जॾहिं फिरौन ॿुॾी वियो, अल्लाह ताला मूसा खे थो चवे, मूसा फिरौन तोखे सॾियो, तो हुनखे न बचायो। फिरौन तोखे पुकारियो, तो हुनजी मदद न कई। छो? अल्लाह पाण जो जवाबु ॾिनो, तूं इन करे मदद कोन कई छो त तो हुनखे ख़लक़ियो ई कोन हुयो। तो इन करे मदद कोन कयसि छो त तो हुनखे ख़लक़ियो ई कोन हो। ऐं ए मूसा जेकॾहिं मूंखे पुकारे हा त मां ॿुॾणु न ॾियांसि। बाबा ख़ालिक़ जी मुहबत फिरौन जहिड़ी शख़्सियत सां, हुन जे अमल सां त नफ़रत आहे, लेकिन हुन जे वजूद सां मुहबत आहे। कॾहिं ॾिस त सही, तोसां ख़ालिक़ कहिड़ी थो मुहबत करे। ॿियो नमूनो, सही मुस्लिम जी रिवायत है, कंहिं जंग जो मैदान आहे, रसूल अकरम जन वटि कुझु क़ैदी बणिजी आया आहिनि, असीर जंगी क़ैदी, मर्द बि आहिनि, कुझु औरतूं बि आहिनि।
रसूल अकरम जन भी वेठा आहिनि, रसूल अकरम जा साहबी बि वेठा आहिनि। एतिरे में रसूल अकरम ॾिठो, साहबिन बि ॾिठो त इन में हिकिड़ी औरत कुझु ॻोल्हे पई। उन्हनि कैदियुनि में हिकिड़ी औरत कुझु ॻोल्हे पई। आख़िर ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकिड़ो ॿारु जेको आहे उहो हिनखे मिलियो। मालूम थियो त पंहिंजे हिन ॿार खे पई ॻोल्हे नंढड़े। इन गर्मीअ में जिहाद जे मैदान में ज़मीन ते वेही रही इन ॿार खे पंहिंजे सीने सां लाथई ऐं उते ई खीर पियारणु शुरू कयईं। रसूल अकरम बि हैरानीअ सां ॾिठो, साहबनि हैरानीअ सां ॾिठो। रसूल अकरम जन हिकिड़ो अजीब सवाल कयो पंहिंजे साथियुनि खां। रसूल अकरम ने अजीब सवाल कयो। पाण पंहिंजे साथियुनि खां पुछनि था, ॾियो ख़बर, इहा माउ पंहिंजे वस पुॼंदे पंहिंजे इन पुट खे बाहि में उछलाईंदी? इहा माउ जंहिंजी एतिरी मुहबत आहे उहा पंहिंजे वस पुॼंदे पंहिंजे इन औलाद खे बाहि में उछलाईंदी? सभिनी साहबा जवाब ॾिनो, वल्लाहि अल्लाह जो कसम, जेसि ताईं हिन जो वस पुॼंदो कॾहिं बाहि में न उछलाईंदसि। हाणे रसूल करम ॾिसी फरमायो त हिन माउ जी मुहबत हिकु पासे, वल्लाहु अरहमु मिन हाज़ा, अल्लाह पंहिंजे मख़लूक़ ते हिन खां वधीक रहम ॾींदा। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे हैदरी, नारे सलवात, सल्ले अला मुहम्मद व आले। बाबा ॾिस त सही, जे ख़ालिक तोखे ख़ल्क़ कयो आहे, ख़ल्क़ करण खां पोइ अशरफ बणायो, तो ते एतिरो नाज़ थो करे जो ख़ल्क़ करण खां पोइ चए थो फ़तबारक अल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। बाबरकता मुबारकबाद उन ख़ालिक खे जंहिं इंसान जहिड़ी मख़लूक़ ठाही आहे। मुहब्बत ख़ुदा जी पंहिंजी मख़लूक़ सां, ज़रा अंदाज़ो त लॻायो। चयां थो ॿ मिसाल ॿिया ॾियां। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद व आले मुहम्मद ते। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां कंहिं पुछो, पंहिंजे ई कंहिं क़ौम मां, उम्मत मां, या मूसा जॾहिं वञे तूर सीना ते त अलाह खां पुछजांइ, मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे। सुवालु इहो आहे त अल्लाह पंहिंजे गुनाहगार बंदे सां केतिरी मुहबत थो करे। गुनाहगार सालेह न, गुनाहगार बंदे सां। हज़रत मूसा सवाल कयो, अल्लाह ताला फरमाइश, ठीकु आहे, फलाणे ॾींहुं फलाणे बयाबान में वञजांइ, फलाणी जाइ ते हिकिड़ो पथर थी, उन पथर जे पोयां लिकी वेहिजांइ। जॾहिं तूं लिकी वेहंदे त तोखे नज़र ईंदो त हिकिड़ो जवान अचे थो जेको पंहिंजे माउ खे पकड़ियूं थो अचे, पंहिंजे माउ खे पकड़ियूं थो अचे, हथ में छुरी अथसि। ऐं हिन जे घर वारीअ हिनखे चयो आहे त जेसि ताईं पंहिंजे माउ जूं अखियूं कढी न ईंदे मां तोसां राज़ी न थींदुसि। ए मूसा, पंहिंजो पाण खे संभाले इहो सॼो मंज़र ॾिसजांइ। हज़रत मूसा उन मख़सूस ॾींहं ते आयो, सहरा में पत्थर जे पोयां लिकी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ ॾिठईं त हा, जवान अचे थो, पंहिंजे माउ खे गिचीअ मां पकड़ियूं थो अचे। इन पत्थर जे वेझो अची इन पंहिंजे माउ खे ज़मीन ते उछलायईं, छुरी कढी, हुन जूं अखियूं कढी ऐं अॻिते रवानो थियो। अॻिते जो रवानो थियो त हिन जो पेर कंहिं पत्थर सां लॻो
ऐं किरियो ऐं रड़ कयईं अम्मा। हज़रत मूसा ॾिठो त जीअं हिन अम्मा चयो आहे, हिन जूं अखियूं निकितल आहिनि, ज़मीन ते पियल आहे, पर जीअं पुट जी फरियाद ॿुधई उथी बीह रही, अबा ख़ैर त आहे, अबा ख़ैर त आहे, तोखे छा थियो, मां तोखां क़ुर्बान थियां। हाणे हज़रत मूसा ते वही नाज़िल थियो, मूसा हिन माउ खां वधीक कंहिं ते रहम दिलि ॾिठो थी, न पालणहार। अलाह जो वही नाज़िल थियो, मां पंहिंजे गुनाहगार बंदे जे तौबह जे इंतज़ार में हिन माउ खां 70 दफ़ा वधीक मुहबत। सोच त सही, तुंहिंजो ख़ालिक तोसां मुहबत केतिरी थो करे। अहिड़े मुहबत करण वारे ख़ालिक खे छॾे तूं ॿियनि सां वञी दिलियूं लॻायूं आहिनि। अञा हिकिड़ी ॿियो सीरत जो नमूनो, हज़रत मूसा हिकिड़ो दफ़ो अर्ज़ु कयो, पालणहार साॻियो ई सुवालु, तूं पंहिंजे गुनाहगार बंदे सां केतिरी मुहबत थो करे। अलाह ताला फरमाइस, वञ फलाणे शहर में फलाणे मुहल्ले में हुन में हलियो वञ, उते कुझु थिए पियो, वञी ॾिस त छा थो थिए। हज़रत मूसा आयो, मंझंदि जो वक़्तु हुयो, गली माण्हुनि सां भरियल पई, साम्हूं हिकिड़ी पोड़ी औरत बीठी, अजीब इंतज़ार में, हालांकि गर्मी आहे, मथे ते बि काई चादर कोन अथसि, पर ख़बर ई कोन अथसि गर्मी आहे, पेरनि में का चप्पल बि कोन अथसि, पर पेरनि खे बि महसूसु नथो थियसि त छा आहे, अजीब हिकिड़े इंतज़ार में बीठी आहे। हज़रत मूसा पुछो, छा आहे? ॿुधाइसि, हिन जो हिकिड़ो नंढड़ो पुटु हुयो, अकेलो, उहो 2 साल अॻु में गुम थी वियो। सोई घणी रुनी ऐं नोहा चयईं, पाड़े जा कुझु नौजवान जेके आहिनि उहे निकिता हिन जे पुट जे ॻोल्हा में। उहो पुटु लधो आहे ऐं ख़बर पई आहे त अॼु हुन पुट खे वठी था अचनि, तंहिंजे करे हीअ पंहिंजे हुन पुट जे इंतज़ार में बीठी। हज़रत मूसा बीह रहिया। थोरी देरि खां पोइ गलीअ खां परियां नौजवान बि ज़ाहिर थिया, नंढड़ो पुटु बि ज़ाहिर थियो। जीअं हिन जो पुटु ज़ाहिर थियो, ही डुड़ंदी वञे थी, पेरनि में जुती बि कोन अथसि, मथे ते चादर बि कोन अथसि, वञी पंहिंजे पुट खे पकड़ियईं, कॾहिं हथ थी चुमेसि, कॾहिं चहिरो थी चुमेसि, कॾहिं पेशानी थी चुमेसि। हाणे अल्लाह ताला हज़रत मूसा ते वही नाज़िल कयो, मूसा तूं सवाल कयो न, मां पंहिंजे गुनाहगार बंदे सां केतिरी मुहबत थो कयां। हा पालणहार, मूसा तूं पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में हिन माउ खां वधीक को मुहबत करण वारो ॾिठो थी? न पालणहार। अल्लाह ताला जो वही नाज़िल थियो, मां पंहिंजे गुनाहगार बंदे जे तौबह जे इंतज़ार में हिन माउ खां 100 दफ़ा वधीक मुहबत। बाबा कॾहिं सोच त थई कंहिंजो महबूब आं, केरु थो तोसां मुहबत करे। ऐं अल्लाह ताला जेको कुझु ख़ल्क़ कयो आहे, चवे थो सभु ए इंसान तुंहिंजे लाइ। ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ, जेको कुझु ज़मीन में ख़ल्क़ कयो अथमि इंसान तुंहिंजे लाइ। ख़लक़ लकुम, ख़लक़ लकुम, ख़लक़ लकुम।
वञी आयत पढ़ो, तुंहिंजे लाइ ख़ल्क़ कई अथमि, तुंहिंजे लाइ ख़ल्क़ कयो अथमि, तुंहिंजे लाइ ख़ल्क़ कयो अथमि। जो एतिरा एहसान हुजनि, उन एहसान करण वारे खे इंसान विसारे वेहे।